बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जां जां हुई जीअरी विरची न वेठी, विञी भूं पेठी सिकंदे खे सजणे। सभ खां पहिरीं आऊं अवामी प्रेस क्लब जे दोस्तनि खे मुबारकबाद पेश थो कयां त हुननि पंहिंजे हिकु सथ जे साथी मलीर जे हिकु अनमोल माण्हू जे सॼी ॼमार पंहिंजे मिटीअ जे लाइ, पंहिंजे माण्हुनि जे लाइ कलमी पोरियो कयो, माण्हुनि में शऊर उजागर कयो। अॼु असां वटि मौजूदु कोन्हे। साईं पीर हामिदुल्लाह जान सरंदी उन जे यादि में मलीर जे साझावंद दोस्तनि खे मलीर अवामी प्रेस क्लब में गॾु कयो। आउं सम्झां थो त इहो तमामु हिकिड़ो बहितरीनु क़दमु आहे ऐं हौसला अफ़ज़ाई वारो क़दमु आहे उन्हनि दोस्तनि जे लाइ जेके ख़िदमत करणु चाहिनि था ऐं ख़िदमत जे जज़्बे सां सरशार आहिनि। साॻे वक़्तु आऊं साईं ज़हीर मेमन साहिब जो बि शुक्रियो अदा कंदुसि त हुन मुख़्तलिफ़ फील्डनि में जिदोजहद कंदड़ दोस्तनि जी हौसला अफ़ज़ाई जे ख़ातिर उन्हनि खे एवॉर्ड ॾिनो आहे। आउं सम्झां थो इहो बि हिकिड़ो बहितरीनु क़दमु आहे। इन सां उन्हनि में वधीक ख़ुददारी पैदा थींदी, जज़्बो पैदा थींदो। छाकाणि जो ज़िंदगी में जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे शाबाश मिले थी, हौसलो मिले थो त हू अञा बि वधीक ईमानदारीअ सां ऐं जान फ़शानी सां पंहिंजो कमु अंजाम ॾींदो। त इहे ॿई तमामु बहितरीनु क़दम जेके अवामी प्रेस क्लब जे तरफ़ां ऐं साईं ज़हीर साहिब जे तरफ़ां कया विया आहिनि। आऊं साईं हामिदुल्लाह जान सरंदी जे ख़ानदान ऐं उन जे जेके हमख़्याल दोस्त या उन जे ज़िंदगी जा साथी रहिया आहिनि उन्हनि सभिनी खे बि इहा अपील कंदुसि त ज़िंदगी ऐं मौत अलाह जे हथ में आहे। हिते कई दुनिया में माण्हू आया विया, पर जिन माण्हुनि सचाईअ सां, मोहबत सां माण्हुनि जी ख़िदमत कई उनखे तारीख़ बि यादि कयो आहे। साॻे वक़्तु उन जे जेके वारस आहिनि, उन्हनि जा फ़र्ज़ंद आहिनि, उन्हनि ते बि इहा ज़िमेवारी आयत थी थिए त हू उन जे उन ॿारियल ॾीए खे हमेशह लाइ रोशन रखनि ऐं थी सघे थो उनखे अञा वधीक उन रोशनी खे वधाइण फैलाइण जी कोशिशि कनि। मूंखे उमेदु आहे त साईं वारनि जो ख़ानदान इल्मी अदबी ख़ानदान आहे, रूहानी ख़ानदान आहे। उन्हनि जूं पंहिंजूं तमामु दीनी ऐं दुनवी वॾियूं ख़िदमतूं आहिनि। संदन ख़ानदान जो पाकिस्तान जे सियासत में बि ही 40, 50, 60, 70 सालनि वारी सियासत न, उनखां अॻु वारी सियासत में बि तमामु हिकिड़ो वॾो रोल रहियो आहे। उन्हनि जो तमामु तारीख़ हिस्ट्री किताबनि में उनजो ज़िक्र बि अचे थो त हू ख़िदमत जे जज़्बे सां हमेशह सरशार रहिया आहिनि। उन्हनि जो सिलसिलो साईं हामिदुल्लाह जान सरंदी ताईं बि जेको रहियो। हिते दोस्तनि साईं जे ज़िंदगीअ ते जेके उन जा पासा आहिनि उन ते ॻाल्हायो आहे। मुंहिंजी तक़रीबन जॾहिं असां स्टील मिल खां लॾे हिते आयासीं उन ज़माने में 78, 79 वारो दौरु आहे जॾहिं असां सियासी समाजी खेत्र में पेर पातो। उन ज़माने खां वठी साईं सां मुलाक़ातूं थियूं, पोइ आहिस्ता आहिस्ता उहे वधंदियूं रहियूं। उन ज़माने में साईं PI में नौकिरी कंदा हुआ, पोइ साईं कुझु अरसो नौकिरी छॾे ॾिनी, पोइ वरी एजुकेशन में विया। साईं जे हिकिड़े सौट जो असांजे ॻोठ में दवाख़ानो हूंदो, उते असां सभिनी जो हिकिड़ो ठिकाणो हूंदो जिते सभु गॾु थींदा हुआसीं साईं नसरुल्लाह जान सरंदी जे। उते असांजूं कचहरियूं बि थींदियूं हुयूं। पोइ आहिस्ते आहिस्ते समाजी कमनि जे हवाले सां बि असांजो हिकिड़ो रोल रहियो। जॾहिं साफ़त वारो दौरु शुरू थियो त मुख़्तलिफ़ दोस्तनि उन ई में पंहिंजी ज़ब आज़माई शुरू कई, कलम खयो। ज़ाहिर आहे नओं दौरु हो, तजुर्बा कोन हुआ। लिखण पढ़ण सां सभिनी जो तक़रीबन तालुक़ो, लिखंदा हुआसीं। पोइ हुतां उन ज़माने में असां हिते प्रेस रिलीज़ लिखी ख़बरूं जेके गॾु करे पोइ खणी वेंदासीं। हिकिड़ो ॾींहुं ख़बरूं गॾु करे पोइ ॿिए ॾींहुं उनखे लिखी पोइ वरी ॿिए ॾींहुं खणी वेंदासीं कराची प्रेस क्लब पंहिंजो जेके बि हिते अख़बारनि जूं ऑफिसूं वेंदे बंदर रोड ताईं, हिलाल पाकिस्तान, मुसावात, अमन, जंग, इन्हनि सभिनी ते प्रेस रिलीज़ पहुचाईंदा हुआसीं। त उहो हिकिड़ो दौरु हो
पोइ असीं वॾियूं कहाणियूं लिखी खणी ईंदा हुआसीं त हीअं बि थी वियो हीअं बि थी वियो। जीअं पाण दरख़्वास्त लिखंदा आहियूं न बि ख़िदमत में जनाब, पोइ सॼे ज़िंदगी जा मसइला हुन में लिखी छॾींदा आहियूं। पोइ हिकिड़ो बि हल कोन थींदो आहे। त अख़बारी ख़बरूं ईअं ठाहींदा हुआसीं। पोइ उते तमामु सीनियर साफ़ी हूंदा, उहो असांखे ॿुधाईंदा त पोइ ईअं कोन ठहंदियूं ख़बरूं हीअं ठहंदियूं। हिनखे मुख़्तसिर करे हीअ अख़बार में असां लिखी आहे न, जीअं छपी आहे इन ई तरीक़े सां लिखी त असांजे लाइ बि आसानी थींदी ऐं जी ख़बर जो इहो कमु तव्हां पाण कयो। पोइ असां उते सिखियोसीं। पोइ जॾहिं साफ़त में आऊं साईं वारनि घणो वेंदो हुउसि, का ख़बर खणी ईंदासीं त आऊं पंहिंजूं पाण ख़बरूं ठाहींदो हुउसि, पाण ठाहे ॾींदो हुउसि त साईं हाणे बि मूंखे